अदा हिकिड़े मुल्क जो बादशाह बादशाह त रब पाक पाण आहे, पर हिन कूड़ी दुनिया जो बादशाह बादशाह खे थियो हिकिड़ो औलाद, हिकिड़ो पुटु ॼायो बादशाह खे। बादशाह सोचियो त हाणे को नजूमी घुराइजे ऐं हिन जो भविष्य ॾिसिजे, मतिलबु त हिन जी ज़िंदगी जे बारे में पुछा काछा के नजूमी खां कजे। बादशाह हिकिड़े पोतल नजूमी खे घुरायो। नजूमी खे चवणु लॻो त ॾिस मुंहिंजे शहज़ादे पुट जे नसीब में छा छा आहे। नजूमी खणी नजूम हलायो पंहिंजो। नजूमी खे हिकिड़ी पघर लह हिकिड़ी चढ़े त बादशाह चवणु लॻो नजूमी खे त ॾे ख़बर हिकिड़ी पघर तुंहिंजी लहे पई हिकिड़ी चढ़े पई ख़ैर आहे। त नजूमी चवणु लॻो त बादशाह सलामत ॻाल्हि ई अहिड़ी आहे। नजूम हलायमि जी कहिड़ी ॻाल्हि आहे, घटि में घटि मूंखे ॿुधाइसि। चई बादशाह सलामत ॻाल्हि इहा आहे जो तुंहिंजे पुटु शहज़ादे खे शींहं खाई वेंदो, शींहं मारे छॾींदो। बादशाह चवणु लॻो नजूमीअ खे त अड़े छा थो चवीं? चई न मुंहिंजो किताबु ॿुधाए पियो, उहो तोखे आऊं ॻाल्हि करियां पियो। चई चलो ठीकु आहे, शींहं खां आऊं बचाए छॾींदुसि। तो शींहं जी ॻाल्हि कई आहे, शींहं खां आऊं बचाए छॾींदुमि मुंहिंजे पुटु शहज़ादे खे। अञा नजूम वधीक हला, नजूम हिन हलायो नजूमी त पघर हिकिड़ी लह हिकिड़ी चढ़े। बादशाह चवणु लॻो का न का ॻाल्हि लाज़मी आहे। त नजूमी खे चवणु लॻो त वरी ॿुधाए छा मसइलो आहे। चई बादशाह बसि हीअ ॻाल्हि छॾे ॾे, कोन थो ॿुधायां तोखे। चई न पोइ बि ॿुधा त सही, मूंखे ख़बर त पवे। नजूमी बाबा ॻाल्हि करे न। बादशाह खे कावड़ चढ़ी। बादशाह चवणु लॻो नजूमी खे मूंखे ॿुधा छा मसइलो आहे, न त तोखे आऊं उमिरि क़ैद जे लाइ क़ैद कराए छॾींदुमि, न तोखे आऊं फांसी ते चाढ़े छॾींदुमि। जेका ॻाल्हि हुजे सची सची करे ॿुधा। अब हाणे नजूमी में बादशाह मञा अची फाथो। त बादशाह चवणु लॻो नजूमी खे त मूंखे ॿुधा। नेठि नजूमी चयो त बादशाह सलामत दरअसल ॻाल्हि इहा आहे, तोखे ई तुंहिंजो शहज़ादो पुटु मारींदो। जे अगरि शींहं खां तो हिनखे बचायो त हीउ तोखे मारींदो, तूं हिन जे हथां मरंदे। बादशाह चवणु लॻो इहा कहिड़ी पियो ॻाल्हि करे। चई बादशाह सलामत जेका ॻाल्हि आहे सो तव्हांखे आऊं ॿुधायां पियो, मुंहिंजो किताबु जीअं बुधायो तोखे आऊं ॿुधायां पियो। चई न इहो नजूम सच कोन थींदो। त हिते नजूमी चवणु लॻो त किताब मुंहिंजा बिल्कुलु सही ॿुधाइनि पिया, ईअं थी बि सघे थो। त बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, शींहं खां पहिरीं आऊं शहज़ादे खे बचायां, पोइ ॾिसंदासीं इन ॻाल्हि खे। अब नजूमी खे हिननि रवानो कयो। बादशाह थोरी घणी ॻणती में अची वियो। नजूमी त हलियो वियो। नजूमी वरी सोचियो त हाणे बादशाह खे ॻणती थी वेंदी, जाम कुझु दिलासो ॾेई अचां। ॿिए ॾींहुं नजूमी वरी बादशाह वटि आयो। बादशाह चवणु लॻो नजूमी खे त ख़ैर मज़ा आयो। चई बादशाह सलामत किताब आहिनि, सितारा हेठि मथे थी सघनि था, किताब कूड़ बि थी सघे थो, पोइ बि तोखे दिलासो ॾियण आयो, थी सघे मतां ईअं न थी। हिकिड़ो किताबु मुंहिंजो नजूम ग़लति त कोन थींदो आहे, पर थी सघे थो, किताबनि ते कहिड़ो भरोसो। हाणे एतिरो कुझु दिलासो ॾेई नजूमी बादशाह खे हलियो वियो। बादशाह खे ॻणती हाणे शहज़ादे खे शींहं न मारे हिकिड़ो सिकी लधो मस थियो। बादशाह वज़ीरनि छा कयो कि अहिड़ी जॻह ते आया जिते जबल हुजे। बादशाह चवणु लॻो त हाणे हीअ जॻह जबल वारी आहे, हिते को अहिड़ी जॻह ठाराइजे। हाणे हिते ई न को जानवर थो अचे, न ई को माण्हू थो अचे। हिते ई को अहिड़ो सिस्टम ठाहिजे ऐं मुंहिंजे पुट खे हिते ई रखिजे, जीअं शींहं खां बची पवे। अब हाणे बादशाह त बादशाह माण्हू, बादशाह त पाण रब पाक आहे, पर हिन कूड़ी दुनिया जो बादशाह जबल खे खोटाइण लॻो। खोटाए खोटाए उन में हिकिड़ो सुहिणो महलात तयारु कराए छॾी। हाणे छोकिरे पंहिंजे खे उन महलात में विहारी हिकिड़ी बानी उनजे लाइ ख़िदमत जे लाइ उते रखाए छॾी। त बादशाह चवणु लॻो बानी खे त महीने सर महीने आऊं ईंदुसि, हाल वाला वञा वठंदुसि पियो, हिते हर शइ मौजूदु आहे। बानी चवणु लॻी बादशाह खे त चलो ठीकु आहे। हाणे उहा बानी उन शहज़ादे जी ख़िदमत चाकरी कंदी रही। बादशाह महीने सर महीने उन जबल वटि ईंदो। जबल जे अंदरि ई उहो सिस्टम सॼो ठहियलु हो, चाढ़ी वग़ैरह बि उन माना चोटी ते चढ़ी ऐं चाढ़ी जे हेठि वसीले। त इहो कमु ईअं हलंदो रहियो, महीनू ॿ टे ईअं कमु हलंदो रहियो। हाणे 7-8 साल जो अची शहज़ादो थियो। बादशाह त महीने ते ईंदो हो। त हाणे उन इलाइक़े में कुझु शिकारी उन शींहं जे पोयां लॻा। शींहं हुजे अॻियां ऐं शिकारी हुजनि पोयां। हाणे शींहं पंहिंजी जान बचाए उन शिकारियुनि खां भॼंदो अचे। हलंदे हलंदे नेठि शींहं बि अची इन जॻह ते पुॻो। हाणे उन जबल बादशाह अहिड़ी जॻह ते माना उहो जबल में महलात ठाहियो। सोचियो त हाणे हिते को ईंदो कोन, पर शींहं खे डपु दॿियो शिकारियुनि जो। भॼंदे भॼंदे अची उन जबल ते चढ़ियो। शिकारी पोयां लॻाया, जबल में चढ़ियो थो। जॻह मथां हुई को ढींगर वग़ैरह को बि ॾियारे छॾिया हुआ। शींहं बि उन मंझि किरियो, जंहिं मंझि उहो शहज़ादो 7-8 सालनि जो हुआ, दासी उहा बानी वेठल हुजे। शींहं जे अंदरि किरियो। हिकिड़ो त बुखायल, हिकिड़ो हुनखे ख़ौफ़ हुजे। ॾिठी शहज़ादे खे, दौड़ंदो आयो अची शहज़ादे खे चक हईं त दासी बानी ॾिसी वई। त हुन रड़ कई, हकल कई, आई अची शींहं सां मुक़ाबिलो कई, पर शींहं उन खे मारे विधो। शहज़ादे खे बि चक लॻी हलियो, ज़ख़्मी थी पियो। त एसो तो शिकारी पुॼी विया मथे जबल जी चोटी ते। चवणु लॻा त शींहं हिते आयो। हिते हुते ॻोल्हण लॻा त जॻह मिली। चवणु लॻा त हीअ जॻह आहे अंदरि, शींहं जो आवाज़ पियो थिए। अब शिकारी बि को उन जॻह में लही पिया। ॾिठूं त शींहं, ऐं ॾिसनि त उहा माई मुई पई हुजे। हाणे हेॾा होॾा शींहं खे हिननि मारे विधो। शींहं मरी वियो, माई खे शींहं मारे छॾियो। ॾिठो हिननि, ऐं उहो छोकिरो बि ज़ख़्मी हो। सो सभु शिकारी अंदरि लही आया। थे चवणु लॻा त हिन जबल जे अंदरि अहिड़ो महलात ठहियो पियो आहे, चांदी सोन हर शइ मौजूदु लॻी पई आहे। हिते सफ़ा महलात ठहियो पियो आहे।
माई अलाए कहिड़े शींहं त मारे छॾी। छोकिरो आहे 7-8 सालनि जो ज़ख़्मी पियो आहे। अबा हाणे उन हमराह शींहं त मारे छॾियो, छोकिरे खे उन खे खयूं हिननि, सोन चांदी वग़ैरह हुई। सो हाणे उहे हिकिड़ा शिकारी बि हुआ पर फोरू बि हुआ, धाड़ियल हुआ। तो इहे सभु शयूं हिननि खयूं, उन छोकिरे खे बि हिननि खयो, खणी ऐं उतां निकिता। हाणे आया कंहिं इलाइक़े में अची उहे रहंदा हुआ, झंग वग़ैरह हो, कुझु ॻोठ वग़ैरह बि उते हो। उते उहो चोर डाकू रहंदा हुआ, छोकिरे खे खणी आया, सोन चांदी बि उतां खणी आया, छोकिरे जी परवरिश वग़ैरह हेॾा होॾा करण लॻा, ज़ख़्मी थियल हो, ठीकु ठाक कयूं, उहो छोकिरो बि उन्हनि वटि माना रहण लॻो। हाणे उन जी मेनू मुकमल थियो, बादशाह आयो, उन चाढ़ी सां लही माना हेठि ॾिसे त छोकिरो हिन वारो हुजे ई न, शींहं मोह पियो हुजे, मेनू अची थी वियो, हॾा वग़ैरह पिया हुजनि हुन माई जा, शींहं जा, कपिड़ा वड़ा इहे सभु माना माई वारा ऐं हॾा वॾा हुजनि, धप थी वई कमरे में। तो चवणु लॻो त अड़े शींहं पियो आहे, कमु करे नजूमी वारी ॻाल्हि में तो पकी थी वेली। तो हाणे बादशाह घणी मथो पिटण लॻो हेॾा होॾा, पर ॿियो मिड़ी ख़ैर चवणु लॻो त हाणे मुंहिंजे पुटु शहज़ादे खे शींहं मारे छॾियो हूंदो, पर शींहं पाण मोह पियो, हाणे ख़बर छा थियो। बादशाह बि को हेॾा होॾा न करायो, बादशाह मोटी ऐं वापसी आयो पंहिंजी बादशाही में। हाणे ॾींहं वक़्तु हयाती जा गुज़रंदा रहिया, छोकिरो रहियो उन्हनि चोरनि फोरनि वटि। तो नेठि अॼु सुभाणे नेठि अची वॾो थियो, उते हुननि चोरियूं वग़ैरह फुरूं तलवार हलाइण करण इहो सिखी हलियो। हाणे उनखे इहा ख़बर न आहे त को बादशाह जो पुटु आहियां, पर नंढे हूंदे उनखे बानी दासी चवंदी हुई त को तूं बादशाह जो पुटु हिनखे ॿुधाईंदी आहे, थोरी घणी याददाश्त, पर हाणे वॾो थी हलियो, हुननि सां गॾु रहियो, निपायो पालियो, हुननि वॾो कयो। सो क़िस्मत सां उते बि को उन हमराहनि सां का जंग वग़ैरह थी, को पाण में विड़िया कया हेॾा होॾा, को जंगूं वग़ैरह पुराणे दौर में। तो अबा नेठि उहे सभु फोरू वग़ैरह मारिजी हलिया, हीअ उतां हिकिड़ो पंहिंजी जान छॾायो छोकिरो उतां माना भॼी आयो। तो हाणे हलंदो आयो कंहिं अहिड़ी जॻह ते अची पुॻो त हिनखे 4-5 हमराह ॿिया गॾिजी विया, 4-5 हमराह हिनखे ॿिया गॾिजी विया। सो उहे बि को नजूमी आहे, ख़ज़ाने जी तलाश कंदा हुआ, उहे नजूमी ख़ज़ानो ॻोल्हींदा हुआ ज़मीन में लिकियलु। हीअ बि अची हुन सां गॾियो, हिननि पाण में हाल वाल वरिता। हीअ चवणु लॻा त ॾे ख़बर तूं केरु ऐं किथां जो आहे। त हीअ चवणु लॻो त आउं फिलाणे हंधि जो आहियां, चोरियूं फुरूं करणु मुंहिंजो बि कमु आहे। त हीअ चवणु लॻा त असीं आहियूं नजूमी, ख़ज़ानो वग़ैरह ॻोल्हींदा आहियूं ज़मीन में। त हीअ चवणु लॻो त पोइ मूंखे बि गॾु शामिलु करियो, आउं बि अव्हांजी मदद कंदसि। चई हा चई पोइ ख़ज़ानो वग़ैरह मिलंदो तोखे असीं ॾींदासीं। छोकिरो चवणु लॻो चलो ठीकु आहे, छोकिरो बि हुन सां गॾु नजूमी सां गॾु हाणे ख़ज़ानो ॻोल्हीनि पिया। हाणे हलंदे हलंदे कंहिं अहिड़ी जॻह ते आया, उहे 4-5 नजूमी, हीअ छोकिरो कंहिं अहिड़ी जॻह ते हिननि खे ख़ज़ाने जो को मिलियो सिस्टम, हेॾा होॾा उहो पथर हटायूं, वॾो खूह हुजे हुन मंझि। हाणे उहो नजूमी हरामी चवणु लॻा इन छोकिरे खे, हाणे रसीअ जे वसीले तूं अंदरि वञी ॾिस ख़ज़ानो वग़ैरह आहे या कोन्हे। नजूम त ॿुधाए पियो हिते ई आहे, तूं अंदरि खूह में ढरी वञे, हुजे त पोइ असांखे हितां ॿुधाइजांइ। त हीउ छोकिरो चवणु लॻो चलो ठीकु आहे, रसे जे वसीले इन छोकिरे खे अंदरि हिननि लाथो। हाणे अंदरि हलंदे हलंदे तर ते वञी छोकिरो पुॻो, छा ॾिसे त तमामु सोन ख़ज़ानो जाम हुजे। हिन हकल कई त नजूमियुनि खे ॿुधायो त अंदरि ख़ज़ानो वग़ैरह तमामु जाम पियो आहे। हाणे को अहिड़ो थां बाल्टी वग़ैरह मोकिलियो जीअं मूंखे कढी ॾियां। त नजूमी चवणु लॻा त कमु भलो थी वियो, को बाल्टी जे वसीले हिनखे बाल्टी हेठि ॾींदा आया, उहो अंदरां ख़ज़ाना ऐं सोन हिन जी भरींदे माना ॾींदो वियो। 10-12 बाल्टियूं हुन माना जेके हुयूं सो कढी ॿाहिरि ढिग कयूं। हाणे मिल्कियत दौलत सोन ख़ज़ानो जेको ॾिसे, पैसो ॾिसे त उनजो ईमान बेमान थियो पवे। हुननि छा कयो, चवणु लॻा पाण में वीचारी पंहिंजी सलाह करणु लॻा त हाणे इन खूह खे इन पथर सां पूरजे, इहो भले वञी अंदरि रहे, हीउ सोन ख़ज़ानो पाण खणंदासीं ऐं हिन वारो हिसो पाण खणंदासीं, हिनखे छो ॾियूं। अबा हुननि मथां इहो खूह जे माना पथर ॾेई छॾियो, छोकिरो रहियो अंदरि। छोकिरो चवणु लॻो त हीउ मूंसां ठगी करे आहे। हाणे जंहिं वटि पैसो सोन ख़ज़ानो जंहिं वटि मिले करे त उहो इंसानु बाक़ाइदे बेमान थियो वञे। हाणे उन 4-5 नजूमी हिकिड़ो जेको नजूमी वॾो हो, सो लालच में माना काइजी पियो, लालची थी पियो, बेमान थी पियो। हाणे हुन वटि मिठाई का पहिरीं बि लॾूं वग़ैरह, सो चवणु लॻो त अॼु वञी मस्तु ख़ज़ानो तमामु जाम मिलियो आहे, छो न वात मिठो कजे। पंहिंजे सभिनी दोस्तनि खे ॾिनी, सभिनी खाधो। थोरी देरि खां पोइ हुननि जे पेट में सूरु पइजी वियो, हिन न खाधो। तो हीअ चवणु लॻा त असांजे पेट में सूरु पइजी वियो। हिनखे चवणु लॻा त छा हो मिठाई वग़ैरह में। त हीअ चवणु लॻो त मिठाई में हो ज़हर, की ज़हर छो विधई। चई हाणे अवी मरी वेंदो, उन छोकिरे खे मूं अंदरि क़ैद करे छॾियो खूह मंझि, हाणे हीउ ख़ज़ानो आउं खणंदसि। त हिते उहो हिकिड़ो नजूमी चवणु लॻो उन नजूमी खे, जेको वॾो अॻवान हो, चई यार हाणे तूं मूंखे मारी न हुआ, राबे गुनाहे तो असांखे ज़हर ॾेई छॾियो, असीं मरी वेंदासीं। मूं वटि नक्शो पियल आहे, अञा ॿिए हंधि बि हिन खां वधीक ख़ज़ानो हो। जेकर तूं मूंखे मारी न हा त यार तोखे आउं इहो ॿुधायां विया ख़ज़ानो। चई न पोइ इहो मूंखे ॿुधा, तूं मरी तो इहो मूंखे ॿुधा। चई चवणु लॻो त चलो ठीकु आहे, आउं त हुए मरी न त मुंहिंजो इहो ख़ज़ानो कंहिं कम जो कोन्हे, हीअ वठि नक्शो, हिन में ॾस पतो अथई उन ख़ज़ाने जो। अबा हिन उहो नक्शो खयो, किताब वांगुरु हो, त उन में हल्को हल्को सन्हो सन्हो पाउडर लॻल हो। त हीअ उन जा पना उथलाईंदो वियो वात सां, ज़िबान सां,
अंगूरी कहीं कंदो वियो ऐं पना उथलाईंदो वियो त पाउडर हिनखे लॻंदो वियो वात में। ॾिसे त अंदरि नक्शे में का शइ अहिड़ी हुजे ई न, पना सभिनी चेक करे या ज़िबान था उहो पाउडर वग़ैरह हो, हिनखे लॻो तो ही चवणु लॻो त हिन नक्शे में त आहे कुझु कोन, मुंहिंजो ज़िबान सड़े पई ऐं मुंहिंजे मथे में सूर पियो पए, आख़िर छो? त हाणे उहो नजूमी चवणु लॻो त इहो नक्शो इन में हो कुझु कोन, इन में जेको पाउडर लॻल हो तो चखियो कयो ज़िबान पंहिंजी त इन में हो ज़हर इन पाउडर में। असीं मर्दादी असांजे कमु खज़ानो न आयो, तूं कीअं खणंदे? तो अबा नेठि हू तुम्हें मुआ, पर हिन पाउडर वग़ैरह चखियो इन नक्शे में सो ही बि मरी वियो। खज़ाने जी लालच में पाण में विढ़ी मुआ उते ई ज़हर हिक ॿिए खे ॾेई ऐं मारे विधो, खज़ानो उते ई रहियो। हाणे वॾा छोकिरो थो चवणु लॻो त हाणे अलाह जी इबादत कजे, खूह में त बंदि थी वियो, हाणे को रस्तो का वाट खुले। सो लॻो रब पाक जी इबादत करणु लॻो, निमाज़ पढ़णु लॻो। निमाज़ हिकिड़ी ॿ टे रकातूं पढ़ियूं आहिनि। निमाज़ पढ़ी दंग कई, अलाह जी इबादत कई, चवणु लॻो त को रस्तो किथां खुले त थोरो थोरो हिनखे आवाज़ु ॿुधण में आयो तो खूह तमामु वॾो हुजे, हिते हुते ॻोल्हणु लॻो त छा ॾिसे त हिकिड़ी पाणी जी नहर हुजे। सो उन मज़ा उहो घिरणु लॻो, चवणु लॻो त हीउ पाणी जो अचे पियो जितां किथां न किथां रस्तो हूंदो। सो हाणे हलंदो आयो कंहिं जबल जे हिसाब सां को आयो पिए थो, घस उहो वठियो आयो, तव्हांजो वञी ॿाहिरि निकितो कंहिं दरिया जे किनारे ते। हाणे हीउ ॿाहिरि निकितो सो चवणु लॻो त हाणे कंहिं अहिड़े हंधि पुॼी वियो आहियां, शुक्र रब जो जेको मुंहिंजी जान ज़िंदगी बची वई। हाणे आयो कंहिं अहिड़े इलाइक़े में अची पुॻो, उते अजीब माण्हू सभु चोर डाकू फोरू हुजनि, हीउ बि अची उते पुॻो, माण्हू सभु हिनखे ॾिसणु लॻा अजीब नज़रनि सां। सो हीउ चवणु लॻो त हीउ माण्हू अजीब आहिनि, ख़बर कोन्हे कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि जेको मूंखे ॾिसनि पिया। हीउ बि हुननि सां हाल अहिवाल करणु लॻो ऐं उहे बि हिन सां हाल अहिवाल करणु लॻा, त पुछा करणु लॻा त तूं केरु आहीं? त हीउ चवणु लॻो त आउं चोरू डाकू फलाणे हंधि जो आहियां ऐं आयो आहियां तव्हांजे इलाइक़े में, हाणे अव्हां वटि रहणु थो चाहियां, मूंखे राहींदो? त हीउ चवणु लॻो त असीं बि चोर फुरूं करणु सॼो कमु करणु असांजो बि इहो पेशो आहे, तूं रहीं थो त भले असां सां गॾु रह। असांजो कमु इहो हूंदो आहे, को सौदागर वग़ैरह को काफ़िलो वग़ैरह मटंदो, हुनखे असीं लुटींदा फुरींदा आहियूं। त हिनखे बि गॾु शामिलु कयूं, त हीउ चवणु लॻो आउं बि अव्हां सां गॾु। तो अबा ख़ैर हीउ बि सभु गॾिजी पिया पाण में, सौदागर जेके बि ॾांहुं मटंदा उन्हनि खे हीअ फुरींदा हुआ। हाणे कई सौदागर वग़ैरह आया हिन बादशाह वटि, बादशाह जंहिंजो हीअ छोकिरो माना पुटु हो उन बादशाह वटि आया। हाणे उहे सौदागर हेॾा बादशाह चवणु लॻा त बादशाह सलामत, फलाणे हंधि असीं मटूं था, तव्हांजी बादशाही में उहो इलाइक़ो अचे थो, उते तमामु चोर डाकू फोरू आहिनि, उन्हनि जो वॾो ॻोठु आहे, उतां असीं मटूं था, ॿिए हंधा को घस आहे कोन, उहे असांखे फुरियो लुटियो वञनि काफ़ी टाइम खां वठी। हाणे तूं हिन मुल्क जो बादशाह आहीं, असांजी का सार संभाल, असांखे इन्हनि खां बचा ऐं इन्हनि खे ख़तमु करे ऐं तबाह करे ऐं क़ैद में हाणे। त बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, इन्हनि सां मुक़ाबिलो कबो, ॻोठु इन्हनि जो वॾो आहे त जंग कबी इन्हनि सां। अबा बादशाह कुझु सिपाही वग़ैरह माण्हू हेॾा वठी बादशाह ख़ुदि निकितो, घोड़नि ते हेॾा आया, अची हुननि सां वेड़ वग़ैरह कई उन्हनि जे ॻोठ में। त हाणे सभु लॻा विढ़ण त इन में बादशाह जो पुटु बि हुजे। हाणे जंगूं करणु लॻा, विढ़ण लॻा, त काफ़ी माण्हू उहे चोर डाकू फुर जेके हुआसीं फोरू उहे मरी हलिया काफ़ी। हाणे उन मज़ा उन छोकिरे गज़ कमान खणी तीर हलायो, तीर अची बादशाह खे लॻो। छोकिरो उहो जेको हिन जो पुटु हुजे उनजो तीर अची हिनखे लॻो। हाणे काफ़ी मरी हलिया, काफ़िन खे सिपाहियुनि वग़ैरह झले वरितो ऐं इन छोकिरे खे बि झले वरितो, बादशाह खे बि तीर लॻी हलियो। सो हाणे सभिनि खे झले अची बादशाह पंहिंजी क़ैद में आयो, बादशाह बि ज़ख़्मी थी पियो, बादशाह खे खणी अची महल में पुॼायूं। सो हाणे बादशाह खे हकीम तबीब ॾांहुं सभु आयूं, सो चेक चकास करणु लॻा हेॾा, सो चवणु लॻा त बादशाह सलाम, हाणे टाइम तो वटि आहे कोन, तोखे तीर अहिड़ी जॻह ते लॻो आहे तुंहिंजो बचणु मुश्किल आहे। हाणे एतिरो कुझु दिलासो हकीम ॾांहुं ॾेई आहे, हिनखे इलाज वग़ैरह कुझु कयूं जो। त बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर वञ इन नजूमी खे वठी आ। वज़ीर वियो नजूमी खे वठी आयो। बादशाह चवणु लॻो नजूमी खे त ॻाल्हि ॿुध, तो चयो त तूं तुंहिंजे पुट जे हथां मरदे, पर ॾिस तुंहिंजी ॻाल्हि कूड़ी निकिती, ऐं ॿिए कंहिंजे तीर जे विघे मों आहियां, ॿिए कंहिं मूंखे माना तीर हयो, तुंहिंजी नजूमी कूड़ी थी। चई बादशाह सलाम, मुंहिंजी नजूमी कूड़ी कोन थी आहे, ऐं जेको मूं तोखे चयो न तुंहिंजो पुटु शहज़ादे खे शींहं खाईंदो, शींहं मारे वेंदो, सो इहा नजूम मुंहिंजो कीअं हो? त बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु इहा ॻाल्हि तुंहिंजी सही अची, पोइ तुंहिंजो पुटु त तोखे हुते कोन मिलियो न? चई न हो, पुटु मूंखे कोन मिलियो, ॾिस शींहं उन जॻह ते पुॼी वियो। बादशाह चवणु लॻो शींहं त उन जॻह ते पुॼी वियो, चई थी सघे तुंहिंजे पुट खे हुतां केरु खणी वियो हुजे, उनजी ज़िंदगी बची वई हुजे, थी सघे थो। बादशाह खे थोरा शक वहम थिया, त बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, ईअं बि थी सघे थो। बादशाह चयो वज़ीरनि सिपाहियुनि खे त वञो इहे क़ैद में जेके हिन खां पुछा करियो त बादशाह ते तीर कीअं हलायो। त वज़ीर सिपाही आया, पुछा करणु लॻा, त सभिनि चयो त हीउ छोकिरो आहे, हिन तीर हलायो आहे, हीउ असां वटि 2-3 ॾींहं थिया आहिनि, मसि नओं आयो आहे हिते, असांजे इलाइक़े जो कोन्हे, ॿिए हंधि जो आहे।
त उन छोकिरे खे वठी हिते हाज़िर कयूं। त छोकिरे खे बादशाह चवणु लॻो त तो ई तीर मूंखे अची हा मूं ई आहियो। चई पोइ तुंहिंजे हथां ई मुंहिंजो मौत थियो आहे। सो नजूमी वारी ॻाल्हि सची आहे, तूं मुंहिंजो पुटु आहे। चई बिल्कुलु थी सघे थो तुंहिंजो पुटु आहियां। मूंखे दासी बानी जेको हुते आउं रहंदो हुअसि 7-8 सालनि जो, थोरी यादाश्त मूंखे आहे। सो उहा चवंदी हुई त तूं के बादशाह जो पुटु ऐं बादशाह जो पुटु उहा मूंखे चवंदी हुई, मूंखे यादि आहे। सो हाणे नजूमी जी ॻाल्हि सची आहे। नजूमी चवणु लॻो त बादशाह सां पुटु तुंहिंजो इहो। नजूम हलाए वरी बि ॿुधाईं त हिते उहो बादशाह चवणु लॻो त नजूमी खे बिल्कुलु तुंहिंजी ॻाल्हि सही, मूं मुंहिंजे पुट खे शींहं खां बचायो, उन जॻह ते शींहं पुॼी वियो पर ज़िंदगी हुनजी बची वई ऐं पोइ बि हुनजे हथां ई मुंहिंजो मौत थियो। तुंहिंजो नजूम बिल्कुलु सही थियो। किताब बिल्कुलु सही ॿुधाईंदा आहिनि, जीअं लिखियलु हूंदो नसीब में ईअं ई थींदो। सो अबा नेठि हुन बादशाह उन छोकिरे खे उहा बादशाही ॾिनी ऐं पाण 2-3 ॾींहंनि खां पोइ उन तीर जे विघे मरी हलियो। हाणे उहो शहज़ादो सभिनी हुननि खे चवणु लॻो, जेके क़ैदी वग़ैरह हुआ, बादशाह त मरी हलियो, क़ैद में हुआ, चोर वग़ैरह जेके हुआ हुनखे चवणु लॻो त अॼु खां ॿीहर न सौदागरनि खे लुटींदो, न फुरूं कंदो, न चोरी कंदो, अव्हांखे काफ़ी सारो इनाम वग़ैरह ॾियां थो। वञी पंहिंजी ज़िंदगी महिनत मज़ूरी करे वञी गुज़ारियो, कंहिंखे फुरियो लुटो न। त सभु वाइदो ऐं वचन करे आयासीं, सभु वञी विया हुते, कंहिंखे बि हिननि न फुरियो न लुटियो, पंहिंजी ज़िंदगी हसी ख़ुशी सां वियो गुज़ारणु लॻो। ऐं हीअ शहज़ादो सुठे नमूने सां पंहिंजी बादशाही पंहिंजे पीउ जी उहो सुठे नमूने सां हलाइणु लॻो। बाक़ी जेको नसीब में हो लिखियलु सो थियो। नजूम पंहिंजो नजूम हलाए जेका ॻाल्हि ॿुधाए सा ईअं थियो। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।